जी तो सुबी है। सुबी है वडेरे जा चमचा अरे पियो फजी जान छलाई थई त मां भी तुझा हिते आंडा कढी छड्या अरे गडा गाडो कराया च जाए ऐ खणाए वञे इन कुतन जा लाश न त धप करे वेंदई। तो सिंध जे न्याणी जी इज्जत बचाए एहसान कयो आहे। अम्मा पुट भी चई थी ऐं एहसान जताने जो भी चई थी मूं तो ते एहसान नाहे कयो मूं तो ते एहसान पर पंहिंजो फर्ज़ निभायो आहे जेको माज़ी में निभाए न सघियो हुयुसि ऐं ज़ालिम लुटेरा मुंहिंजी भेण ते ज़ुल्म कंदा रहिया ऐं मलाचार बणिजी लुटेरनि खे ईअं ॾिसंदो रहियुसि कुझु बि न करे सघियुसि मुंहिंजी भेण मां कुझु बि न करे सघियुसि ऐं पोइ बेवसीअ जी बाहि में सड़ी पची पको थी ज़ख़्मी शेर बणिजी लुटेरनि खे लुटण जो कसम खयो आहे मुंहिंजी मां कसम खयो आहे। पुट वाकई तू जख्मी शेर आई सिंध जो पुट आई तुझो थोरो मां जिंदगी भर लाहे न सकदस। अदा तो मुझी इज्जत बचाए माज़ी जी तारीख के मेसारे छडियो आ न त मुझी इज्जत ही जालिम लुटेरा लुटे वन्यन हा। मुझी मां बेवस लाचार बनजी मुझे मौत ते मातम करे हा ऐं ही बुस्तल गोठ वारा मुझे मां मथा माठ जी मोहर हणी बीठा हुजन हा। मां तहां सभिनी खे छा सॼा तहां सभिनी खे ये टोपियूं पटका तहां जे मथे ते सुठा कोन था लगन। ही चूड़ियूं पायो ही चूड़ियूं घर में वेही रहो ऐं मानियूं पचायो टोपियूं लाए पोतियूं पाए घर में वञी ॿार रिझायो नंगन जी हिफ़ाज़त नथा करे सघो। सूबेदार साहब अचो ज़ुल्म नाहक हिन मुंहिंजे नंढे रेस खे ऐं मुंहिंजे दोस्त खे मारियो आहे ऐं हिते तकरीर पियो थो करे फिलाण वतीर माण्हुनि खे पियो थो बरगलाए ॾिसो ज़ुल्म सही दोल वॼे ऐं दोसूं पीहे। गिरफ्तारी पेश कर शेर अली। केरे डोह में तू हिन के गिरफ्तार करी थो? माइक घणो मथो न हण साहब
ॿुधायोस कहिड़े ॾोह में था गिरफ़्तार कयूं? वॾेरे जे पुट ऐं उन जे दोस्त खे माण जे ॾोह में। हुननि जा हथ जॾहिं असांजे इज़त में हुया तॾहिं तूं हुननि जी मानी पियो खाई। बकवास बंद कर माई। तोसां जेको कुझु थियो उन जो केस अची थाणे ते दाख़िल कराए। हिन महिल जंहिं कम सां आयो आहियां उहो करण ॾे। खण ॾियारी नाण जंहिं ज़ख़्मी शेर थी करे खून कया आहिनि उनखे लाकब में बकरो न बणायुमि त मुंहिंजो नालो बि सूबेदार कमर कहर नाहे। त पोइ पंहिंजो नालो मटाए छॾ सूबेदार। जो त कंहिं अहिड़े गहरे नथू खेरे सां तुंहिंजो टकराव थियो हूंदो। अॼु तुंहिंजो टकराव हिन ज़ख़्मी शेर सां थियो आहे। कसम आहे मूंखे हिन सिंध धरती माउ जो। मुंहिंजो कंधु कटिजी त सघे थो पर कमर ऐं ॾमर अॻियां असां तो जहिड़ा कई शहर सूलीअ चाढ़े छॾिया सिधो थी दाणे ते हलो। कमदार किचड़ घोड़े ते सवार थी मुंहिंजो पुट मारे पाण खे ज़ख़्मी शेर थो सॾाए। इहो असां वॾेरनि जो मौत आहे मौत। मां हुनजे रत जा छंडा पंहिंजे हिन ओताक जे दीवान ते ॾिसण थो चाहियां। उतर बाबा मां सूबेदार कमर कहर खे तव्हांजी तरफ़ां चई छॾियो। बाबा साईं कमर कहर कारी हरा अहिड़ो ॾंगीदुसि तुंहिंजी तड़पाए मारींदुसि। दोहल वॼी आई दोसू बीहे एतिरो करे मारणो आहे जीअं उहो पंहिंजे पेरनि ते बीही न सघे। ऐं पोइ उन मास्तरियाणी उनजी माउ खे मौत हवाले करणो आहे जंहिंजे करे मुंहिंजो कूथर पुट मारियो वियो आहे। बाबा साईं तव्हां खुदि कोई न कयो। हुनजे घरनि में मातम मचाईंदासीं मातम। दोहल वॼी आई दोसू बीहे। कमदार शहबाज़ ऐं अरबाज़ खे ॿुधाए छॾ त तव्हांजो भाउ हिन दुनिया में नाहे रहियो। अम्मा ही सोन का ॾेखारियो थी वञी? धीउ ही ज़ेवर तुंहिंजे शादीअ लाइ रखिया हुया पर वक़्तु अहिड़ो वही आयो आहे जो दुश्मननि सां मुक़ाबिलो करण जे लाइ ज़ेवर खपाइणा था पवनि। हिन ज़ेवरनि खां वधीक पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ हथियारनि जी ज़रूरत आहे। हल्दी हिननि खे खपाए हथियार वठी अचूं। ज़ेवर खणी काॾे वञण जी ज़रूरत नाहे। तूं केर आहीं? हथ में हथियार खणी केड़ी नियत सां आई आहीं? नियत साफ़ मुश्किल आसान। मां शेर अली जी शहज़ादी आहियां ऐं तव्हां जी ज़िंदगीअ जी हिफ़ाज़त मुंहिंजो ज़िम्मो आहे। ऐं माया मवाली मालो पेंदो या भंग जो प्यालो ज़रे घटि आहियां शेर अली जो सालो पर आहियां अकेलो। जेकॾहिं का पाड़े में पोड़ी सोड़ी त मूंखे पढ़ाए छॾियो त थी वञा ताज़ो तवानो तकड़ में। अभी भेड़सा कढियो ही लगे तो त घणी यकीन हुया तकड़ में ते करे यो फायर मुझे करे हो। हाँ मक़सद खां मथे पियो ॻाल्हाई। अम्मा ही तुंहिंजी धीउ शहनाज़ जा ज़ेवर आहिनि। दिलि में उम्मीदूं रखी ठाराया हूंदा न। इन्हनि खे खपाइण जी का बि ज़रूरत नाहे। ही ज़ेवर शहनाज़ जी शादी में कमु ईंदा। तुंहिंजी ऐं शहनाज़ जी हिफ़ाज़त हाणे शेर अली जी शहज़ादी कंदी। ऐं माया मवाली मालो ज़रे घटि शेर अली जो सालो हाणे मां तव्हां सां गॾु रहंदमि तव्हांजी हिफ़ाज़त कंदमि कुल्फी नंढे कुंडे समेत तकड़ में। असांखे तव्हांजी ॻाल्हियुनि ते भरोसो आहे। अम्मा इहे ज़ेवर खणी अंदरि रख।
पुट ही जेवर खणी अंदर तूं रख त मां शेर अलीअ सां मुलाक़ात करे अचां। अम्मा तव्हां भली शेर अली सां मिली अचो पर मुंहिंजो न ॿुधाइजो छो जो मां उनखे सरप्राइज़ ॾींदसि। सुपरवाइज़र अम्मा सुपरवाइज़र न सरप्राइज़ माना उनखे ओचिती ख़बर ॾियण। तव्हां लिखियलु पढ़ियलु आहे मूंखे नथी इहा ॻाल्हि सम्झ में अचे मां हलां थी हाणे। अम्मा तूं हल त मां तो हिननि खे अंग्रेज़ी पढ़ाया मुंहिंजी अंग्रेज़ी ॿुधंदो ॿुधजो इकलो पाया पेर कसाया पेर में जमुनार के साहब रोनते जी सर। अरे सब उठी भी हो साहब तो राउंड अचे। जी सर। तो केबिन के जो तो मां अचा तो। जी सर। तो पोइ इहो ज़ख़्मी शेर वॾाइण वारो उती छो न बीठो आहे? सर इन्हे खे छॾे ॾियो 7 खून कणारा बि इनखे शेर सम्झी सलाम कंदा आहिनि। शींहं खे बकरो करण जो फन मूंखे ईंदो आहे। लाकअप खोल जमादार। जी सर। रोटी छो न बीठो आहे? मूं जे अचण ते चङा भला कैदियूं थी वेंदा। छो ही थाणो तुंहिंजे वॾनि ठारायो आहे जो कैदी तुंहिंजी एॾी इज़त था कनि। ज़ुबान खे लगाम ॾे कमर कहर कारीगर। जंहिंजो ॾकियल साहु त ॾींदो आहे पर सवत में न हलंदो। मां पाण बदमाशन जो बदमाश आहियां। चङो कई सूबेदार चङो कई जो बदमाशीअ जो तोक पंहिंजे गिचीअ में पातई। ऐं मूंखे त पंहिंजी शराफ़त ते नाज़ आहे। वेठो लाकअप में आई दावा शराफ़त जी तो करे। ये तो वही ॻाल्हि थी न हिकिड़ी रंडी हो शरीफ ज़ादी सूबेदार तुझो कसूर नाहे तुझो कसूर छो त तोखे पंहिंजो पुराणियूं रिश्तेदारियूं यादि थी वञनि। पुराणियूं रिश्तेदारियूं जेकॾहिं बेमौत मरण नथो चाहीं मुंहिंजे साम्हूं कंध हेठि करे वेह। सूबेदार पहिरीं अल्लाह ऐं हुन खां पोइ हुनजो रसूल हुन खां पोइ बाबो उन्हनि खां सवाइ ज़ख़्मी शेर जो कद कंहिंजे अॻियां न झुकियो आहे न वरी झुकंदो। कमर कहर जी मार ख़बर न काचा जॾहिं मार ॾिनी मई न त पोइ इहो कंध बि झले कोन सघंदे। माई बिना इजाज़त थाने में कीअं आई आहीं? थाणो को तुंहिंजो पेको आहे छा?
मूं कॾहिं चयो आहे त मुंहिंजो पेको आहे? ही पिणे जो घर आहे जिथे मुंहिंजो पुटु शेर अली महिमान थी आयो आहे, जंहिंसां मां मुलाक़ात करण आई आहियां। भाई मुलाक़ात जी पर्ची अथई? हा भाई जी सर। वठी दिया पर्ची। जी सर। भाई मुलाक़ात जो टाइम खत्म थी वियो आहे। इज्जत सां वञी थी आहे, बेइज्जतो करे कढाई। इहा लत ईअं करे हई तमां आहे जो तो मुंहिंजी मां यानी मुझे काबे किबले जी तौहीन कई आहे ऐं कुथा लफ़्ज़ ॻाल्हाया अथई। अड़े तुंहिंजे उहिदे खां मथे मुंहिंजी मां जो मान आहे। अॼु इहा तुंहिंजी मान वारी मां तोखे मान कंदी ॾिसां ऐं मुंहिंजे पेरनि में किरी तुंहिंजी ज़िंदगीअ जी ख़ैरात भरंदी ऐं मां बदिले में उन जी बेइज्जती कंदुसि। तुंहिंजी माउ जो मान खेड़ाईंदुसि। मूंखे लॻे थो त तूं मां जो पुट हेड़े इन्हीअ करे तोखे माउ जी ममता जी ख़बर ई न आहे, उनजे मान ऐं शान जी ख़बर ई न आहे। माउ जी दुआउनि में एतिरो असर हूंदो आहे जो पुटनि खे कोसो वाह बि न आहे विझण थो। अड़े सूबेदार, अॼु इहा माउ तो जहिड़े शैतान जे साम्हूं न झुकंदी। अलाह दौन जा हथ तो जहिड़े शैतान खे पिटींदी परातानी। त पोइ माई तूं दुआ जे लाइ हथ खण ऐं मां तुंहिंजे पुट ते मार जे लाइ हथ खणां थो त पोइ ॾिसां तुंहिंजी दुआ में केतिरो असर आहे। तोखे 60 सेकंड यानी हिकिड़ो मिंट थो ॾियां, तूं दुआ कर। जेकॾहिं दुआ क़बूल पई त वाह, न त ज़ख़्मी शेर सॾाईंदड़ खे बकर समझी गाटो भञंदो सांस। या अल्लाह तुंहिंजे आॾो अॼु हिकु मज़लूम माउ जा हथ पंहिंजे पुट जे पनाह लाइ खॼा आहिनि। या अल्लाह तूं हिन मजबूर माउ जे दुआ ते अहिड़ो मौजूज़ो पैदा कर, मुंहिंजे पुट खे हिन शिमर शैतान खां परे करे तूं पंहिंजी पनाह में रख। अॼु माउ जी दुआ ज़ालिम जे ज़ुल्म जो मुक़ाबिलो आहे। अॼु माउ जी मुहबत ऐं ज़ालिम जे जज़ीज़त जो मुक़ाबिलो आहे। पंहिंजे पाक प्यारनि जे सदके माउ जो मान मर्तब रख। मालिक माउ जी दुआ क़बूल करे शैतान खे शर्मिंदो कर। बस माई बस, तुंहिंजो वक्त खत्म, हाणे मुंहिंजो वक्त शुरू। हाणे पंहिंजनि हथनि खे हेठि कर पंहिंजा हथ। हाणे तुंहिंजे पुट ते मुंहिंजो हथ खॼंदो। मुंहिंजो ईअं कोन थींदो शैतान, ईअं ई थींदो, तुंहिंजे साम्हूं थींदो।